अस्सलाम वालेकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़। ख़बरनि ऐं अपडेट जे सिलसिले खे जारी रखंदे ख़बर शामिल कयूं था टनो मोहम्मद ख़ान खां रिपोर्टर इरफाना भट्टी। इल्म अदब अकेडमी पाकिस्तान ज़िलाई टनो मोहम्मद ख़ान पारां मेहरबान फाउंडेशन जी सहकार सां सैयद बीबी बादशाह ज़ादी शम्स रह जे 191 उर्स मुबारक जी तक़रीब जे सिलसिले में इल्म अदब अकेडमी पाकिस्तान ज़िलाई टनो मोहम्मद ख़ान जी ख़वातीन वंग जे सीनियर नाहिब सदर इरफाना भट्टी जे घरां संदसि सरवाणी में बीबी बादशाह ज़ादी रह जी दरगाह लाइ इंतिहाई अक़ीदतनि मुहबतनि ऐं ख़ुशियुनि सां धूल शरनाइनि सां सिंध जी सक़ाफ़ती ऐं रवायती रंगनि जी पासदारी कंदे चादर ऐं मेहंदी गढण जी रस्म रैली जी सूरत में अदा कई वई, जेका भट्टी पारां पुराणो बस स्टॉप टनो मोहम्मद ख़ान इरफाना भट्टी जे घर खां शुरू थी बीबी बादशाह ज़ादी रह जी दरगाह जे अंगण मुबारक ते पंहिंजी पुॼाणी ते पहुती। हिन मेहंदी ऐं चादर गढण वारी रस्म जी रैली में वॾे तादाद में भाइर ऐं भेनरनि ॿारड़नि शरीक थिया। हिन मेहंदी ऐं चादर वारी रैली जो मुकमल इंतिज़ामिया इल्म अदब अकेडमी ज़िले टनो मोहम्मद ख़ान जी ख़वातीन वंग जी भेण जेका कारकुन सहाफ़ियत सां वास्ता रखंदड़ संभाली। जुमे जो ॾींहुं तारीख़ 6 अक्टूबर 2023 सैयद फतेह अली शाह शमसी, निसार अहमद नाज, इरफाना भट्टी, हिन्ना ज़हरा, सैयद मुमताज़ अली शाह, सैयद फराज अली शाह, मोहम्मद अली मेहरी, हकीम यूसुफ खत्री, अब्दुल गफूर कुंभर, सैयद ओस्मान शाह, नौशाद अली भट्टी, आदम अबड़ो, अली नवाज भुट्टो।